ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। डिपार जा भरिसां रेलवे फाटक वटि माल गाड़ी सां हादसे खां पोइ पटड़ीअ तां लथल बोगियुनि खे ट्रैक तां हटाइण लाइ कमु जारी आहे। बिल्कुलु नाज़रीन अवां खे ॿुधाईंदासीं कराची खां रोहड़ी वेंदड़ माल गाॾियुनि जूं 10 बोगियूं पटड़ीअ तां लहण सबबि रेल गाॾियुनि जी अच वञ मुअतल थी वई हुई ऐं अप ऐं डाउन ट्रैक बंदि आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ से रिपोर्टर अब्दुल मुतलिब बलोच खां। जी अब्दुल मुतलिब, कहिड़ा तफ़सील आहिनि, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुलु, डिपा जा वेझो रेलवे फाटक वटि माल गाॾी पटड़ी तां लही वई आहे, जंहिं सबबि 10 खां वधीक बोगियूं पटड़ी तां लही वियूं आहिनि। माल गाॾी कराची खां पंजाब वञी रही हुई त हादसो पेश आयो आहे। रेलवे इंतज़ामिया जो चवणु आहे त ट्रैक बहाल थियण में 8 खां 10 कलाक लॻी सघनि था। रेलवे अमलदारनि जो उहो बि चवणु आहे त हादसे खां पोइ अप ऐं डाउन बंदि कयो वियो आहे ऐं ट्रैक खे मुख़्तलिफ़ स्टेशन तां रोकियो वियो आहे। जी अच्छा अब्दुल मुतलिब, इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु केतिरो कमु बहाल थियो आहे ट्रैक जो? ट्रैक जो हाणे अञा नओं कमु शुरू थी वियो आहे। जेके रोड़ीअ खां जेके आहे ट्रेन अची चुकी आहे ऐं कमु हाणे अञा शुरू थियो आहे, जंहिंजे ट्रैक बहाल थियण में 8 खां 10 कलाक लॻी सघनि था। जी अब्दुल मुतलिब, इहो ॿुधायो त अप एंड डाउन ॿई ट्रैक बंदि आहिनि? बिल्कुलु ॿई ट्रैक बंदि आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बिल्कुलु ॿई ट्रैक ख़तमु थी चुका आहिनि हादसे सबबि। ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ। नाज़रीन, नवाबशाह जे हिक निजी स्कूल में